त न का झल न पल न को रायर ॾेह में। आणियो विझन आहोरे रोड़ियो रता गुल, मारू पाण अमुल मली रहूं मरकण। साईं हिन बेत में ज़रई मईशत जा ओञाण मौजूद आहिनि, जेका थर में सिर्फ़ु बरसातनि ते जी मरहुनि में नथा आहिनि। बारिश खां पोइ फसल पाण ई थिए, ऐं थर जी ज़मीन ते उन्हनि जी वाहत या सार संभाल उन थी करणी पए। उते न का झल पल बि का कान्हे का, ऐं रायर मञा को टैक्स बि कोन थो ॾिनो वञे, महसूल नथो वसूल थिए। बरसाति पवण खां पोइ खुदरू गाह ॿूटा ऐं गुल फुल थियो पवनि, जिन खे रधे मारू माण्हू ॻुंध तौरु इस्तेमालु कनि ऐं माल खे बि आवरनि में विझो चरण जे लाइ थी ॾियनि। हिते लतीफ़ साईं फरमाइनि था त हिकु त थर जा मारू माण्हू पाण ई अमुल आहिनि, ऐं हू उहे भाॼियूं गाह गॾु करे रखनि ऐं पोइ ईंदड़ वारे वक़्त जे लाइ, ऐं उन में बि इहे पाण पोइ सुकियल भाॼियूं जेके रधे खाइनि। मारू पाण अमुल आहिनि, ऐं अहिड़ो ई संदन मुल्क मली राय। सो हिते रुॻी बरकत ई बरकत आहे, ऐं हू भले मरकनि, मारू जेके आहिनि से भले मरकनि। ख़ुशि हुजो साईं।